ॾाढी ख़ुशी थी तव्हां आयो। मां हिते UC लाखारड जो सीनियर मेडिकल ऑफिसर आहियां। मां तव्हांखे रिक्वेस्ट थो कयां त जहिड़े तरीक़े सां गवर्नमेंट ऑफ सिंध ऐं जेको नशे जे ख़िलाफ़ु जेका मुहिम हलाई आहे ऐं उन ते काफ़ी हद ताणी कंट्रोल बि कयो अथनि, अहिड़े तरीक़ेकार सां इहे जेके शहर में जेके गैर मयारी पर भली इहे लूल मयारी बि हुजनि पर सिहत जा नुक़सानकार आहिनि। असां वटि तक़रीबन 200 डेली पेशेंट ईंदा आहिनि। नंढड़नि ॿारनि में त ख़ासि तरह सां इहा तकलीफ़ घणी असां ॾिसंदा आहियूं, जंहिंमें ॿारनि खे खंघि, जंहिंखे असां अंग्रेज़ीअ में एक्यूट रेस्पिरेटरी ट्रैक्ट इंफेक्शन चवंदा आहियूं, ॿारनि खे पेट जा तकलीफ़, जंहिंखे असां टेपवर्म कीड़ा जंहिंखे चवंदा आहियूं, उहो ॿारु जेको आहे सो सही नमूने सां नशो नुमान जी उनजी सिहत जेका आहे वॾी मुतासिर थी थिए, रत जी कमी थी उन में महसूसु थिए, जंहिंखे असां मेल न्यूट्रिशन चवंदा आहियूं। उन खां अलावा ॿारनि खे सको, खंघि, बुख़ार, बहरहाल उन सॼी हिस्ट्री असां जॾहिं वठंदा आहियूं उन मां इहा ई ख़बर पवंदी आहे त हीअ जेके शहर में जेके शयूं इस्तेमालु थियनि थियूं ऐं खुलियल जंहिंमें जरासीम वग़ैरह इन्हनि ते कंट्रोल थियणु खपे। ऐं घणी तमामु इहा ॿारनि में तकलीफ़ थिए थी। तव्हां बि इहा शइ हिकिड़ी इन सोशल मीडिया ते हिन पंहिंजे इन प्लेटफॉर्म तां इन शइ जे ख़िलाफ़ु जेको आहे सो मुहिम हलायो। असांजो साथ तव्हां सां गॾु रहंदो। इन शइ ते कंट्रोल थियणु खपे त तमामु सुठो आहे सिहत जे लाइ। महिरबानी